संदसि ज़िंदगीअ लाइ असुर जी उहा वेल सभा जहिड़ो सुबुह बणिजी पई, जंहिं हुन जी हयात खे ईअं बदिलायो जीअं को कंहिं अणांगे ख़्वाब मां पघर में शल थियल जिस्म सां छिरक भरे उथी सुख जो साहु खणंदो आहे। पर वरियनि ते ॿधल संदसि उहा निंड कंहिं वॾे ठकाव सां न, पर इंतिहा दर्जे जे मिठड़े ऐं मन मोहींदड़ आवाज़ ते फिटी हुई। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين। मोल जी मिटीअ मां जन्मियल चोएथराम शायदि ज़िंदगीअ में पहिरियों भेरो इहे लफ़्ज़ मुबारक ॿुधा हुजनि ऐं शायदि संदसि समाअतुनि खे उन ई सुकून ॾींदड़ सॾ जो ओसीअड़ो हो। सो इंतज़ारु पूरो थियो। उन नींगर क़ुरान पाक जी तिलावत कंदड़ कारीअ खां तफ़सील तलबिया खेसि अलाह पाक जे कलाम बाबति आगाही ॾिनी वई। मथसि तिलावत कलाम पाक जो अहिड़ो त सहर तारी थियो जो हू ॼण पंहिंजो सभु कुझु विसारे वेठो। उहे घड़ियूं संदसि ज़िंदगीअ में इनक़लाब जी शुरूआति हुयूं। ही आहे शेख अब्दुल्ला कोहिस्तानी। अलाह पाक जी मख़लूक ऐं पंहिंजी अमड़ धरतीअ सां बेहद प्यार कंदड़ हिकु सादड़ो माण्हू। हू मिसकीननि ऐं महरूमनि जूं पीड़ाऊं चङी रीति महसूसु करे थो, छो जो हू बि वॾियुनि भोगनाउनि मां गुज़रियो आहे। हू अक्सर सफ़र में रहंदो आहे, कॾहिं कोहिस्तान त कॾहिं काछो, कंहिं महिल लाड़ त कॾहिं वरी उतर। हू झरझंग जाॻींदो उन्हनि मिसकीननि ताईं पहुचंदो आहे जिन खे आथत जी ज़रूरत हूंदी आहे। कंहिं उञारे जी उञ उझाइण लाइ, कंहिं पेट बुखे ताईं राशन पहुचाइण वास्ते, कंहिं बेघर खे अझो आछण लाइ, मिसकीन न्याणियुनि जा वॾी इज़त ऐं आबरूअ सां घर वसाइण लाइ संदन मदद करण वास्ते। हू सालनि जे सफ़र दौरान हज़ारे मिसकीननि जो भरझलो पे बणियो आहे। संदसि सफ़र अॼु बि जारी आहे, जंहिंजी मंज़िल सिंध जे मड़नी मिसकीननि जे मुखनि ते मुरकाइण आहे। हिन इहो अणांगो सफ़र अॼु खां 45 वरह अॻु शुरू कयो। मोल जी मांडड़ीअ में संदसि मन अंदरि मांडाण कीअं मतो, हू चोएथराम खां शेख अब्दुल्ला कीअं बणियो, अचो त पेरा खणूं। कोहिस्तान जो इलाइक़ो मोल, जिते मुख़्तलिफ़ धर्मनि जा माण्हू सदियुनि खां मेठ मुहबत ऐं भाईचारे सां रहंदा अचनि। चोएथराम अहिड़े माहौल में जनम वरितो जिते जेतोणीकि मज़हबी भाईचारो त ओज ते हो, पर हिंदू बिरादरीअ जी घणाई ऐं संदसि इर्द गिर्द दीन इस्लाम जी प्रचार घटि हुजण करे हू दीन हक़ीक़ीअ जे अहकामनि खां अण वाक़िफ़ हो। चवनि था त 3 ॾींहंनि में तालके थाणे बुलाखान जे मोल शहर अंदरि फ़क़ति 2 मस्जिदूं क़ाइमु हुयूं, जिन में बि 5 वक़्त निमाज़ अदा थियण बदिरां हिकु मस्जिद में मोहम्मद याकूब सरमस्तानी जी इमामत में फ़क़ति जुमे जी निमाज़ अदा थींदी हुई। पर जेको पत्थर जे अंदरि वेठल जीवड़े खे बि रिज़्क़ पहुचाए थो, उन मोल में रहंदड़ पंहिंजे हिकु बांदड़े खे हिदायत ॾियणु चाही त सभु सणायूं थी वियूं। हिकु मज़हबी हिंदू ऐं भॼन चवण जे माहिर ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ नौजवान जी दिलि कलाम इलाहीअ सां रोशन थी रही हुई। इहो साल 1981 हो। 14 वरहनि जो चोएथराम 3 ॾींहंनि में गुज़र सफ़र लाइ मांडणी हलाईंदो हो।
हू फजर वेल मांडड़ी खोले ग़मे रोज़गार में लॻी वेंदो हो। तंहिं असुर वेल बि हू साॻी किर्त सांगे पंहिंजी मांडड़ीअ ते पहुतो। पर अॼोको सुबुह बिनह मुख़्तलिफ़ हो। संदसि ज़िंदगीअ जी बंदि घिटीअ खे हिकु रस्तो मिलण वारो हो। हक़ जी वाट संदसि मुंतज़िर हुई। चोइथराम आमरीअ वारी मस्जिद भरिसां जीअं ई पंहिंजी मांडड़ी खोली त मस्जिद में मुसाफ़िर थी आयल हिकु पोरियत क़ुर पाक जी तिलावत शुरू कई त चोइथराम पंहिंजा कम कार छॾे तिलावत जे आवाज़ तरफ़ मुतवजह थियो। पोइ छा थियो तॾोको चोइथराम ऐं हाणोको शेख अब्दुल्ला कोहिस्तानी पाण ॿुधाए थो। क़ुर शरीफ़ सॼो हू शुरू खां आख़िर ताईं पढ़ंदो, ख़तमु करे वरी ॿीहर शुरू कंदो हो। पर शुरूआति मूं अलहम्द ई ॿुधी, सूरह फातिहा ई ॿुधी हुई शुरूअ में। उन खां अॻु में तव्हां कॾहिं क़ुर शरीफ़ न ॿुधो? टीवी ते रेडियो ते कॾहिं को कॾहिं पई हुजे आवाज़, पर एतिरो उन ते तवजो न रहियो। इत्तेफ़ाक़ हो हिकिड़ो सुबुह जो टाइम हो, सात अहिड़ी हुई जो कॾहिं तवजो सां कन में पइजी वियो आवाज़। संदसि मन में हाणे हिकु नई जोत जली चुकी हुई। चोइथराम क़ुर पाक खे न रुॻो ॿुधणु पर सिखण बि चाहियो पिए। अॻिते ईअं थियो त मूं हुन खां क़ुर पाक सिखणु शुरू कयो, हुनखे गुज़ारिश कई। हुन पहिरीं त शर्त शुरू त विधा त भई हिन जे लाइ मुसलमानी ज़रूरी आहे, जॾहिं त इस्लाम में इहो आहे त मुसलमान खे त हुकुम आहे ला यमसहु इलल मुतहरून, पाकाई करे पोइ हथु लाहियो हिन ते। पर गैर मुस्लिम या ॿियो जेको बि माण्हू आहे उनखे इजाज़त आहे त जेकॾहिं उहो बेअदबी जो ख़तरो न हुजे त उनखे ॾेई सघिजे थो कलाम पाक ऐं हू पढ़ी बि सघे थो। इस्लाम में इहा गुंजाइश आहे, पर हुनजे शायदि इल्म में इहा ॻाल्हि न हुई। हुन इहो शर्त विझी छॾियो त पहिरीं मुसलमान थी पोइ कलाम पढ़। त मूं उनखे चयो त यार एॾी सख़्ती न कर, कलाम पाक अलाह जो कलाम आहे, हर इंसान ज़ात लाइ रहनुमाई आहे, मूंखे ईअं ई पढ़ाए, पोइ जे इस्लाम बाद जी ॻाल्हि आहे। पोइ हुन चयो त भला ईअं कर मुंहिंजे साम्हूं त कम अज़ कम तूं पाकाई सफ़ाई बि सिख ऐं कलमे जो इक़रार बि कर, पोइ अॻिते तुंहिंजो मामिलो तूं ॼाणे अलाह ॼाणे। इन तरीक़े सां हुन मूंखे पाकाई, गुसल, वज़ू वग़ैरह सेखारियो ऐं कलमो बि सेखारियो ऐं मूं कलाम पाक पढ़णु शुरू कयो। कलाम पढ़ंदे पढ़ंदे जॾहिं सूरह कॾहिं कॾहिं हू माना मतिलबु तर्जुमो बि सेखारींदो, ॿुधाईंदो, सम्झाईंदो। उन में हिकिड़ी आयत अची वई सूरह इख़लास, जंहिंखे चयो थो पाण कुल बि चऊं था हुनखे। हुन में जॾहिं हुन लम यलिद वलम यूलद जी माना कई त रब साईं न कंहिं मां ॼाओ आहे न कंहिंखे ॼणियो अथसि, त असांजे उते जे तसवर में उन वक़्तु इहो असां सिखियो ऐं ॿुधो हो त भॻवानु जेको आहे उहो धरतीअ ते जॾहिं ज़ुल्म जहालत वधी वेंदी आहे त इंसान जो रूप धारे अवतार थी ऐं ज़मीन ते इंसान जो रूप धारे ईंदो आहे। त मूं हुनखे चयो असां त ईअं था मञूं त परमेश्वर परमात्मा भॻवानु धरतीअ ते इंसान जो रूप धारे आयो आहे, तव्हां चओ था त हू कंहिं मां ॼमियो बि न आहे, कंहिंखे ॼणियो बि न अथसि। त हुन मूंखे चयो अॼोकी ॻाल्हि तूं सम्झ, पोइ वधीक अॻिते तुंहिंजी मर्ज़ी आहे। ॾिसो त सही, इंसानु मोहताज कमज़ोर हूंदो आहे, ॼमण महिल उनखे धुआरे कोई ॿियो, वेंझारे ॿियो, कपिड़ा ॿियो पाराए ऐं उनजी परवरिश पालना बि ॿियो करे, ऐं पोइ उन खां पोइ मोहताजी जी ज़िंदगी, खाराइणु पीआरणु हर शइ उनखे कंहिं इंसान जे सहारे जी ज़रूरत पवे थी। भॻवानु ऐं ॿिए जे सहारे ते हले, इहो तसवर हुनजे शान वटां न आहे। उन खां पोइ हुननि जी फनाह कीअं थिए, मौत कीअं अचे, साड़ियो वञे या ढकियो वञे, त उहो केरु करे, उनखे मौत केरु ॾिए थो, उनखे हयाती कंहिं ॾिनी आहे, उनखे ठाहियो पैदा कंहिं कयो आहे। जॾहिं उहो ख़ुदि कंहिंजो ठहियलु आहे त उहो ई असल में भॻवानु आहे, उहो ई परमेश्वर आहे ऐं उहो ई परमात्मा आहे जंहिं उनखे बि जोड़ियो आहे, जग जहान खे जोड़ियो आहे, असांखे जोड़ियो आहे। त हुनजी इहा हिकिड़ी अक़ली तरह सां सम्झाइण जी अहिड़ी सुठी रीति हुई जेका मूंखे ज़हन में काफ़ी मुतासिर करणु लॻी। नींगर चोइथराम जो दीन इस्लाम तरफ़ लाड़ो संदसि घर भातियुनि लाइ कंहिं सदमे खां घटि न हो। मोल शहर जे कुझु मुसलमाननि संदसि हौसला अफ़ज़ाई करण बदिरां एहतियाती उपाउ वठंदे चोइथराम जे घर भातियुनि खे वञी ख़बरदार कयो त ॼण संदसि घर में सोग छांइजी वियो। उन में हिकिड़ो ॾींहुं ईअं थियो त भिटाई जो बैत जॾहिं इहो हुननि चयो त न ॼणियो जाम खे न ॼायो जाम, लम यलिद वलम यूलद, इहा जॾहिं हुन माना इन जी माना खे हू न पिया सम्झी सघनि ऐं मुंहिंजे ज़हन में इहा माना हुई, ऐं रही न सघियुसि। मूं हुननि खे ॿुधायो त बाबा इन जी माना त पहिरियों जेके भिटाई पहिरीं तर्जुमो कयो आहे, पोइ दलील में आयत ॾिनी अथसि त न ॼायो जाम खे न ॼणियो जाम, लम यलिद वलम यूलद, साॻी ॻाल्हि आहे जेका हुन पहिरीं कई आहे, पोइ हुनखे दलील में क़ुर पाक जी कलाम पाक जी आयत ॾिनी अथसि। त सभु मुसलमान ॾाढा अचरज में अची विया त हिकिड़ो हिंदू छोकिरो
कलाम पाक जी माना थो ॿुधाए वञे। असांजो पेशमाम या असांजा ॿिया जेके पुराणा झूना मुस्लमान वेठा आहिनि उन्हनि खे बि हिन जी परख न आहे त हिन इहा शइ किथां सिखी आहे। सुभाणे ओड़े पाड़े में असांजे मथां मयार थींदी दीवान बिरादरी जी त भई तव्हां असांजे छोकिरे खे इस्लाम ॾांहुं राग़िब कयो आहे, जॾहिं त उहा शइ असांखे पाण ई नथी अचे जेका हू ॿुधाए थो वञे, त उन्हनि खे कम अज़ कम असां थोरो आगाही ॾेई छॾियूं त बाबा होशियारु थिजो, असांजे तरफ़ां अहिड़ी का बि कोशिशि न आहे, हीअ किथां थो सिखे, इनखे संभालियो। ऐं जो घर शाम जो अचुसि त जीअं मरणे में रोअण पिटणु थींदो आहे, घर में अहिड़ो रोज़ राड़ो लॻो पियो हो। त मूं पुछा कई भला छा थी वियो आहे? चयूं त असां ईअं ॿुधो आहे त तूं मुस्लमाननि जे किताब खे पढ़े थो पियो ऐं इन जे करे असां सभु रोऊं था पिया त तूं असां खां विछड़ी वेंदे। मूं उन्हनि खे घणो इत्मीनान ॾियारण जी कोशिशि कई त बाबा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, ठीकु आहे, मूंखां हिकिड़ी आयत जी माना किथां सिखियल हुई सा बयानु थी वई आहे, पर आउं तव्हांजो ई आहियां, अहिड़ो को उल्को न करियो। नींगर चोएथराम कंहिं रीति पंहिंजनि घर भातियुनि खे मुतमिन करण में त कामयाबु थी वियो, पर हू हिकु ॾींहुं जॾहिं हिंदू तरीक़े सां प्रार्थना लाइ झोली झलण बदिरां इस्लामी तरीक़े मूजिबि दुआ लाइ हथु खणी रहियो हो त कंहिं संदसि उन अमल खे ॾिसी संदसि घर भातियुनि खे आगाही ॾिनी, जंहिं बाद चोएथराम जे घर भातियुनि जा विसविसा ऐं ॻणतियूं वेतर वधी वयूं। नेठि हुननि फ़ैसिलो कयो त हाणे संदसि रस्ता रोक कई वेंदी। असां वटि ईअं थींदो हो त उते जेको श्री उॾेरो लाल साईं जो मंदरु आहे उन में माता साहिबा आहे जेका उतां जी माना रखवाली आहे, सम्झो त अॻुवाण आहे, उन जे लाइ तसवर इहो हूंदो त चंड जी राति 14 जी राति इहो तसवर हूंदो त श्री उॾेरो लाल साईं उन जे अंदरि हुलूल थींदो आहे। पोइ माण्हू उन खां सवाल पुछंदा त हर को पंहिंजी परेशानी बयानु कंदो हो। मुंहिंजो मसइलो बि हुन जे आॾो रखियो वियो त हे ॾिसो छोकिरे खे छा थी वियो आहे, त उतां जवाबु इहो आयो त हिन जे मथां मुस्लमाननि जादू कयो आहे ऐं उहो जादू जेको आहे हिकिड़े शाह साहब ॾांहुं ॾस ॾिनो वियो त उहो हिन जादूअ जो टोड़ कंदो। पाण मुरादो हिकिड़ो ज़हन में सुवालु उथियो त हीअ हस्तियूं शख़्सतीवान जंहिंखे चइबो आहे, पाण साहिब करामत साहिब ताक़त आहिनि, उहे जादूअ जो टोड़ छो नथियूं कनि ऐं उन जो वरी टोड़ वरी कंहिं शाह साहब ॾांहुं छो मोकिलियो वञे? हुननि जो इहो हूंदो त भई तुंहिंजे मथां जादू जो असरु आहे, इहे सुवाल तुंहिंजे ज़हन में इन जे करे पैदा थियनि था। अहिड़ा केतिरा ई सुवाल चोएथराम जे ज़हन में गर्दिश करे रहिया हुआ। कॾहिं कॾहिं हू हिमत करे जवाब जी ॻोल्हा में नवां सुवाल कंदो हो त कॾहिं वरी वालदेन जे एहतराम सबबि मसइलतनि माठ रहंदो हो, पर संदसि बेचैनी ऐं उणतुण ख़तमु थियण बदिरां वेतर वधी रही हुई, जंहिंजो नतीजो इहो निकितो जो हाणे मथसि सख़्ती शुरू कई वई। पर चोएथराम पंहिंजे फ़ैसिले ते अटल रहियो। चोएथराम जो इलाजु करण लाइ सिंध बलोचिस्तान जा भोपा ऐं जादूगर मैदान ते अची विया ऐं संदसि घर भाती इलाज जी उमेद खणी अहिड़नि भोपनि जे वर चढ़ी विया। इहे भोपा ऐं जादूगर चोएथराम जे घर भातियुनि खे वेतर ढेजारे रहिया हुआ। ॻाल्हि वञी ओसिताईं पहुती जो जादूगरनि चोएथराम जो इरादो अटल ॾिसी मथसि तशदुद शुरू कयो ऐं खेसि ईज़ाइण लाइ संदसि जिस्म ते ॾंभ ॾिना विया। अहिड़ा बि जादूगर असां सां टकरिया जिन ॾंभ ॾिना जिस्म ते, तशदुद कयो ऐं उन्हनि जा दोस्त जेके पुलिस महकमे सां मुंसलिक हुआ उन्हनि जे हथां तशदुद करायो काफ़ी। पोइ उन में इहो त केॾीमहिल मूंसां गॾु मुंहिंजा भाइर भेनरूं अज़ीज़ जेके अहिड़ा रत जा रिश्ता जेके पंहिंजाइप जिन जी जोश खाई विझंदी उहे छॾाईंदा बि हुआ त बाबा हिन खे तव्हां जादू ख़तमु कयो, मार कुट या तकलीफ़ूं ॾियणु इहो त को इंसाफ़ु न आहे। त इन क़िस्म जो ॾंभ ॾियणु इहे सभु तकलीफ़ूं इहे मरहला थींदे थींदे जादूगरनि पोइ वरी किन वरी जेके पढ़िया लिखिया माण्हू आहे उन्हनि सलाह ॾिनी त मतां ज़हनी तवाज़न कमज़ोर हुजे त माहिर दिमाग़ी डॉक्टरनि सां रुजू कयो वियो। वरी असां जॾहिं सखर ज़िले में आयासीं, साधबेलो मंदरु आहे दरिया सिंधु दरिया जे पेट में, उन में जेको आहे सो उते यात्रा थी, ॿिया सखर जा आसपास जा मंदर मड़ियूं वग़ैरह टिकाणा सभु ॾिसंदे ॾिसंदे उते फाज़िल शाह जिलानी साहिबु रहमतुल्लाह अलैह जी हिकिड़ी दरगाह आहे जिते ज़हनी मरीज़नि खे क़ैद करे रखियो वेंदो आहे। तसवर इहो आहे त उन बुज़ुर्ग जे दुआनि सां उन्हनि जो ज़हन चङो भलो थींदो, उते बि मूंखे रखियो वियो। चोएथराम ऐं संदसि ख़ानदान में जारी छिकताण दौरान हुन लाइ ठटे जे इलाइक़े ॻाढ़े जे हिकु क़ैद खाने में घारियल ॾींहं सभ खां ॾुखिया साबित थिया। चोएथराम ॿियूं समूरियूं सख़्तियूं त बर्दाश्त करे वियो, पर रमज़ान शरीफ़ जे महीने दौरान रोज़ा रखण लाइ खेसि सहरी करण खां रोकियो वियो। हू खेनि मिनथूं कंदो रहियो। संदसि हिकु बि न ॿुधी वई। नेठि ग़ैबी मदद अची पहुती। सहरी करण लाइ वटसि मानी कीअं अची पहुचंदी हुई, संदसि ग़ैबी मदद कीअं थींदी रही,
हू वधीक ॿुधाए थो। ज़िले ठटे जे ॻोठ इलाइक़े ॻाढ़े में उते अज़ीज़ क़रीब हुआ, उन्हनि जा दुकान हुया, उन सांगे हू रहियल हुआ। उते हिकिड़ी जॻह बि हुन में मूंखे क़ैद करे रखियो हुयो। जॾहिं रमज़ान जो महीनो वेझो आयो त मूं हुनखे हथ जोड़ करे मिनत कई त मूंखे रोज़ा रखण जी इजाज़त ॾिनी वञे। उन्हनि चयो तव्हां विर्त भली रखो, इग्यास भली रखो, पर रोज़नि मुसलमाननि जे रोज़नि सां पंहिंजो कुझु न वञे। मूं हुननि खे चयो त आहे त चङा ई न, माण्हू जे लाइ उहा मूंखे इजाज़त इन ॻाल्हि जी ॾिनी वञे। वॾी मिनत मेड़ खां पोइ इजाज़त मिली। कुझु ॾींहं रोज़ा रखण खां पोइ हिकिड़ो अहिड़ो भगत साहिबु अची वियो जंहिं सख़्ती सां रोकियो त भई मुसलमान थियण खे के सिंग कोन फुटंदा आहिनि। इहो ई त आहे रोज़ो निमाज़ जेको तव्हां हिनखे हिते ई छॾियो था पिया, रोज़ो रखणु ॾियो था, निमाज़ लिक छिप में पढ़ंदो हूंदो, पोइ बाक़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे लाइ तव्हां हिन ते हेॾा सांभा कया आहिनि, क़ैदो बंदि में रखियो आहे, हेॾा वस कया आहिनि, तव्हां जोग जाॻिया आहिनि, हेॾियूं तकलीफ़ूं सठियूं आहिनि। त पोइ हुन मूंखे सख़्तीअ सां रोकियो। मूं हुननि खे चयो बाबा छा बि थी पए, रोज़ो हाणे आउं न छॾे सघंदुसि। सख़्ती हुई, को बि इस्लामी किथां बि का ॻाल्हि ॿुधण जी, टीवी रेडियो ताईं बि, अख़बार ताईं बि का इस्लामी ॻाल्हि ॾिसण जी इजाज़त न हुई। तमामु सख़्ती हुई। पर उन्हनि हालतुनि में वरी अलाह साईं त वसीला करे थो बाने जे तलब जे बुनियाद ते। पाड़े में हिकिड़ी दरगाह हुई ॻाढ़े में, ग़ालिबन मूंखे जेसिताईं यादि थो अचे त हज़रत मिस्री शाह रहमतुल्लाह अलैह को बुज़ुर्ग हो जंहिंजो आस्थानो हो। उते मस्जिद ठहियल हुई, उन में जेको मौलवी साहिबु हो उहो जेके ॻाल्हियूं स्पीकर जे ज़रिए बयानु कंदो उहे कन्हई पवंदी हुई, उन्हनि खां काफ़ी सिखणु मिलंदो। उन में इहो बि हो त रोज़े जे अंदरि असां मुसलमाननि जे लाइ पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत इहा आहे त सहरी भले हिकिड़ो पाणी जो ढुक छो न पीजे, पर सहरी ज़रूरु कजे। त उन हिसाब सां मूं ॾाढो उन्हनि खे मिंथ मेड़ कई त मूंखे ॾियो सहरी जे लाइ, पर उन्हनि चयो त हाणे तूं बुख मरणु क़बूल करें त भले रोज़ो रख, पर असीं तोखे सहरी न ॾींदासीं। पोइ उहा सुनत जे जज़्बे सां मूं उन सांझांदे वारे मानीअ मां को भोर टुकुरो लिकाए रखंदो हुउसि। कुझु ॾींहं इन तरीक़े सां मुंहिंजो रोज़ो थी वियो। उन खां पोइ उहा बि हुननि पकिड़े वरिती ऐं माना सम्झो त सहरीअ महिल मूं वटि कुझु न हुयो। मूं अलाह साईं जे दरबार में वाझायो, हथड़ा खयां त मालिक सॼी काइनात खे तूं हलाईंदो आहीं, अॼु मुंहिंजे लाइ सहरी जे टाइम ते को गैब जे ख़ज़ाने मां को इंतिज़ामु फरमा। त मुंहिंजी खट जेका हुई उहा खिड़कीअ जे पासे में हुई। उन खिड़कीअ जे सरियनि मां 3-4 इंच जो फ़ासिलो हूंदो हर सरिये खां ॿिए सरिये ताईं। उन विच मां हिकिड़ी मानी उछलजी अची मुंहिंजे झोल में पई। पोइ थींदो ईअं हो त इहा रोज़ाना सहरी जे टाइम ते इहा मानी ईंदी हुई। उन मानी जी लज़त मुनफ़रिद, उन में सहर एॾो ढव एॾो जो इफ़्तार ताईं बि महसूसु न थिए त को माण्हू रोज़े जी हालत में आहे। शायदि चोएथराम जे सब्र जो इम्तिहान पूरो थियण वारो हो। ॻाढ़े शहर जे उन क़ैद खाने में नौजवान चोएथराम क़ैदो बंदि ऐं पीड़ाऊं भोॻे रहियो हो त संदसि ज़िंदगीअ जूं सभ खां भलारियूं घणियूं अची पहुतियूं। शेख अब्दुल्ला जी ज़िंदगीअ जो यादगार ऐं सभ खां भलारो वाक़ियो कहिड़ो हो, हुन सभ खां वॾी सआदत कीअं माणी, हू वधीक ॿुधाए थो। उन खां पोइ जॾहिं रमज़ान जो आख़िरी ॾहों अची वियो, मुंहिंजा कोई 20 खनि रोज़ा 20-21 रोज़ा थी विया। मुंहिंजो जेसिताईं यादि अचे थो त 7 रोज़ा मूंखे हुननि सहरी ॾिनी, 7 रोज़ा वरी मूं कायल मानीअ सां सहरी कई। उन खां पोइ 7 रोज़ा वरी मूंखे उहा कुदरती गैबी मानी ईंदी रही। 21 रोज़े ते हुननि जे बि ज़हन में इहो हो त हे आख़िरी ॾींहं ॾाढा दुआ जे क़बूलियत जा ऐं उत्तम ॾींहं आहिनि, इन्हनि में हिन ते सख़्ती करणु घुरिजे। पोइ मूंखे बेहोशी जी सुई हणी वेंदा हुआ, इंजेक्शन, जंहिंमें मुंहिंजी केॾीमहिल का अखि खुलंदी हुई पर माना सही माने में सौंत न हूंदी हुई, ख़बर न पवंदी हुई एतिरी। इन हालत में मूंखे जेसिताईं यादि थो अचे त घणो करे रमज़ान जे 27 जी राति हुई, जंहिंमें मूंखे ज़ियारत थी हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अतर खे मूंखे चङी रीति यादि आहे त मूं ॾिठो ऐं उन खां पोइ अंदरि जाती पाती सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूं ॾांहुं पंहिंजे शफ़क़त जी निगाह जीअं ई खईं ऐं मुस्कुराहट वारे चहिरे सां, त मूं हिकदमि सुवालु कयो त साईं मुंहिंजे लाइ के हथड़ा खणो त मूंखे हिन क़ैदो बंदि जी ज़िंदगी मां आज़ादी मिले। मूं ईअं बि ॾिठो त साईं जिन मुंहिंजे हक़ में हथड़ा बि खयां आहिनि। ऐं उन में पोइ मूं वरी इहो सोचियो त हाणे छो न आऊं साईं जिन जे भाकुर में अचां या वेझो थी को फैज़ याब थियां, त इन में मूंखे जाग थी पई। उन खां पोइ अॼु ॾींहं ताईं मुंहिंजो इहो ई तसवुरु आहे त मुंहिंजे ज़िंदगी में जेतिरियूं बि कामयाबियूं आयूं आहिनि, जेतिरियूं बि इज़तूं मिलियूं आहिनि, जेतिरा बि अलाह जा करम थिया आहिनि, उहा उन दुआ जे बदौलत आहिनि ऐं उन दुआ जी मूंसां हिकिड़ो साथ आहे जेको अॼु ॾींहं ताईं मुंहिंजी ज़िंदगीअ खे मूंसां
कामयाबु कंदो पियो अचे। ओ इश्क अरबीअ जी अंदर में उल्फता मूंखे घणी थो घुरां दुआऊं कबूले पाक मुंहिंजो रब धणी थो घुरां दुआऊं कबूले पाक मुंहिंजो रब धणी दिले जिगर हीअड़ो मुंहिंजो थो इश्क अरबीअ में बरे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे छल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी क़िस्मत करे गुंबदे खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। नेठ चोएथराम घर छॾण जो फ़ैसिलो कयो ऐं 4 मार्च 1984 ते हू घरां निकिरी कराची हलियो वियो त जीअं हू उते कुझु वाक़िफ़कार मुस्लमाननि सां मिली इस्लामी तालीमात हासिल करे सघे। चोएथराम मंगोपीर खां लियारीअ में वाक़े मशहूरु आलिम दीन मुफ़्ती मोहम्मद सादिक खडेवारे जे मदरसे पहुतो ऐं मुफ़्ती मोहम्मद इस्माइल मेमण जे हथ ते इस्लाम क़बूल करे पहिरियों भेरो जुमे जी निमाज़ अदा कई। नेठ मुसलसल 3 सालनि जी अणथक जदोजहद भोगनाउनि पंहिंजनि पारां ॾिनल ॾुख ॾोझरा सहण घर भातियुनि खां जुदाईअ बाद नौजवान चोएथराम शेख अब्दुल्ला बणिजी वियो। ईअं आहे त असां कारोबारी तरह कराची में बि रहियासीं। मंगेपीर रोड ते बलोच कॉलोनी सॾिबी सिंधी आबादी आहे, उहा औरंगी टाउन जो इलाइक़ो आहे। उहो उते जे कुझु मुस्लमाननि सां ॼाण सुञाण हुई, गोलीमार में कुझु मुस्लमाननि सां ॼाण सुञाण हुई कारोबारी लिहाज़ सां। पोइ केतिरनि सालनि त लाचारी ॾेखारी त यार असांजा थोरा वास्ता आहिनि तव्हांजे वॾड़नि सां, असां हिन में सिधीअ रीति न थींदासीं हिन में शामिलु, पर इहो थींदो त असांखे को अहिड़ो सुझे थो माण्हू जंहिं ताईं तोखे पुॼायूं था। पोइ मोहतरम असांजो दोस्त जमील अंसारी साहिबु, जंहिंसां अॻु में ॼाण सुञाण न हुई, ॾेख वेख न हुई, पर उन सबबु हुननि दोस्तनि ओसि ताईं पुॼायो। उन मूंखे वरी उन्हनि जो लाॻापो हुयो मुफ़्ती हबीबुल्ला शेख साहिबु, जेके ख़ैरपुर मीरस जा हुआ, पर कराचीअ में वॾो तारीख़ी मदरसो मज़हर उलूम जेको खॾे वारे मदरसे जे नाले सां मशहूरु आहे। मौलाना मुफ़्ती मोहम्मद सादिक खॾे वारा तहरीक आज़ादी हिंद जा बि मेंबर रहिया ऐं तमामु वॾो नालो आहे सिंध में उन्हनि जो। उन्हनि जे मदरसे में वठी आयो। ज़िंदगी जी पहिरीं जुमे जी नमाज़ बा जमात मूं नूरानी मस्जिद सराफ़ा बाज़ार ली मार्केट में अदा कई। उन खां पोइ हुन सां गॾिजी असां मदरसे में आयासीं। हाफ़िज़ मोहम्मद इस्माइल साहिबु खॾे वारा बाइकास्ट मेमण, उन्हनि जे हथ ते इस्लाम क़बूल कयो। उन्हनि नालो मुंहिंजो अब्दुल्ला तजवीज़ कयो। शेख अब्दुल्ला कोहिस्तानी हिकु मज़हबी शख़्स ज़रूरु आहे, पर हू फ़िरके वारियत खां मथां थी इंसानियत खे अहमियत ॾिए थो। संदसि चवणु आहे त दीन इस्लाम ख़ल्क़े ख़ुदा जे अहसास जो दर्स ॾिए थो। इस्लाम में फ़िरका कोन्हनि, पर मुसलमाननि में फ़िरका थी सघनि था। इस्लाम वाहिद मज़हब आहे, इंसानियत सेखारींदड़ मज़हब आहे। उहो त जानवर जो बि अहसास थो सेखारे। माण्हूअ खे कंहिं फ़िरके जी पंहिंजे मथां छाप रखण जी का बि ज़रूरत कोन्हे। इंसान जे लाइ इंसान हुजणु ऐं उनजो इंसान जो ॿियो नालो मुस्लमान आहे, उहो हुजणु ज़रूरी आहे। मूंखे त ईअं लॻे थो, जेको मूं हिन महिल ताईं इस्लाम खे परूड़ियो आहे, परखियो आहे, ॾिठो आहे, ॿुधो आहे, पढ़ियो आहे, सिखियो आहे, सम्झियो आहे, उन मां मूंखे इहा ई सम्झ आई आहे त इस्लाम इंसानियत सेखारे थो ऐं इस्लाम इंसानियत जो हिकिड़ो ॿियो नालो आहे। असां त नंढे हूंदे गीत ॿुधंदा हुआसीं त न हिंदू न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद इंसान बनेगा, पर हक़ीक़त में इंसान जेकॾहिं इंसान थी वञे त मुसलमान थियण लाइ को ॿियो कुझु थियण जी ज़रूरत न आहे। इहो ई इस्लाम आहे, इहा ई इंसानियत आहे, जंहिंमें फ़िरके वारीअ जी का बि गुंजाइश कोन्हे। इहे सभु फ़ुज़ूल ज़ाती मक़सदनि जे ख़ातिर मज़हबी अॻुवाणनि घणियूं शयूं ख़लकियूं आहिनि। के वरी ईअं आहे त के सचाईअ ते आलिम आहिनि, उन्हनि जे हैसियत खे कमज़ोर करण लाइ उन्हनि खे कंहिं न कंहिं फ़िरके जो छापो हणी ऐं उन्हनि जे मथां छोह छंडे उन ते इल्ज़ाम तराशूं करे उन्हनि जे ताक़त खे कमज़ोर करण लाइ इनखे हिकिड़ी साज़िश चई सघिजे थो ग़लति तरीक़े जे माण्हुनि जी। बाक़ी इस्लाम में फ़िरके वारियत त इस्लाम त अल ऐलान चयो आहे, वात असीमू बि हबलिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू, पाण में सभु गॾु हिकु थी वञो, को बि कंहिं फ़िरके जो वास्तो न रखे। ऐं मुसलमान जी ताक़त बि मज़बूत तॾहिं थींदी जॾहिं फ़िरके वारियत खां आजो थी इंसान ज़ात जे बुनियाद ते ऐं मुसलमानीअ जे बुनियाद ते पाण में हिकु थी हलंदा।
शेख अब्दुल्ला कोहिस्तानी सॼी सिंध में समाजी ख़िदमतुनि जे हवाले सां वॾो नालो कमायो आहे। हिन मर्द मुजाहिद सनंदीअ वारनि जे सहकार सां तोड़े पंहिंजे हणावणा हज़ारे बेपहुच माण्हुनि जी मदद कई आहे। शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहिब जे नाले अचण सां मुंहिंजे चहिरे ते मुर्ग तरी आई। हिकिड़ो तमामु जहिड़ो जाॻंदो हिकिड़ो तारीख़ी किरदारु आहे जेको लोचे पियो ऐं फील्ड में हले पियो। पोइ कोहिस्तान हुजे, थर हुजे, लाड़काणो हुजे, मेहड़ हुजे, उन्हनि में असां हिन सां गॾु कमु कंदे पाण खे फ़ख़ुरु महसूसु कयो आहे। गर्मियुनि जे दौर हुजे, रनिंग कोट में स्कूल खोलणो हुजे त अब्दुल्ला कोहिस्तानी साहिबु पंहिंजी गाॾी कढी असांखे उते वठी हलियो ऐं असां सां गॾु बांह ॿेली थी बीठो। उते उन्हनि खे सोलर जी ज़रूरत हुई, उते सोलर उन वक़्तु ई चई त आउं थो ॾियां, ड्रेसियूं थो ॾियां, शूज़ थो ॾियां। त हिकिड़ो हिन दौर में हिकिड़ो फ़रिश्ता सिफ़त इंसानु आहे जंहिंमें हिकु कामिल त हाणे ज़ात अलाह ताला जी आहे, पर ख़ूबियूं जेके आहिनि उन जूं अब्दुल्ला कोहिस्तानी में असां ॾाढियूं ख़ूबियूं ॾिठियूंसीं। सफ़र जो ॾाढो भलो, असां गॾिजी सफ़र कयासीं, राति जो बि सफ़र थियल आहिनि, ॾींहं जा बि थियल आहिनि, परे परे ताईं बि वियल आहियूं। त पाण खे कसर ॾींदो, दोस्तनि खे गॾु खणी हलण वारो माण्हू आहे। ॿियो दर्द दिलि रखण वारो माण्हू आहे, बिना कंहिं नाले नामूस जे ही ग़रीबनि जी, मिसकीननि जी, बेवाउनि जी एतिरी मदद करे थो। खोड़ कम फ़ोन ते ई करे वठे। मेडिकल जे हिसाब सां बि केतिरनि माण्हुनि जूं ऑपरेशनूं आहिनि, किन खे मंथली दवाऊं थो वठी ॾिए, कंहिं बेवाउनि खे घर जो राशन थो पहुचाए। सो रब सभ खां पहिरियां त जेको हुनजो मुतासिर कंदड़ जेको कमु आहे, जंहिं मूंखे तमामु घणो मुतासिर कयो, सुठो लॻो, उहो इहो आहे त समाज जा पोइते पियल माण्हू, बेपहुच माण्हू जिन जो को ओही वाही कोन्हे, हिन दौर में बि उन्हनि माण्हुनि जी सहायता करण में उनजो वॾो किरदारु आहे। ख़ासि तौर ते जेके ग़रीब फैमिलियूं आहिनि, जिन्हनि वटि खाइण पीअण जो बि सामान कोन्हे को, उन्हनि जूं जेके शादियूं कराइणु, उन्हनि जूं ऐं इज्तिमाही शादियूं कराइणु, इहो तमामु वॾो समाजी कमु आहे। सो इन जो को मैचलेस कमु जेकर मां चवां उनखे त मुनासिबु थींदो। ऐं ॿियो जॾहिं वरी हुनजे ज़िंदगी जो अहवालु मूंखे हुनजे किताब मां जेको कंहिं दोस्त लिखियो आहे उहो मिलियो, उहो बि ॾाढो मुतासिर कंदड़ हुयो। असां सभु हिकिड़े पैटर्न ते, जीअं असांजा वॾा आहिनि, रिवायतुनि ते हलंदड़ माण्हू आहिनि, पर हुन माण्हूअ जेको आहे सो शेख अब्दुल्ला कोहिस्तानी रिवायतुनि खे टोड़ियो ऐं पंहिंजो जेको बि दग इख़्तियार कयईं उहो पंहिंजे इल्मु, अकुल ऐं तहक़ीक़ जे बुनियाद ते कयईं। ऐं ईअं असां वटि समाज में तमामु घटि माण्हू आहिनि। सो शेख अब्दुल्ला कोहिस्तानी मुंहिंजी नज़र में हिकिड़ो मिसाली माण्हू आहे, हिकिड़ी जिदोजहद जी अलामत आहे। ऐं समाज में जेकॾहिं अहिड़नि माण्हुनि जो वधाउ थिए, अहिड़ा माण्हू वधीक असां साम्हूं अचनि ऐं पंहिंजे फ़र्ज़नि खे ऐं पंहिंजे इंसानी क़दुरनि खे खणी अॻियां अचनि, त मां सम्झां थो त समाज में वॾी तब्दीली मुमकिन आहे। शेख अब्दुल्ला कोहिस्तानी ॿुधाए थो त हू इस्लाम क़बूलण शर्त नेकीअ जे उन कम में जुंबी वियो। हुन पंहिंजनि साथियुनि समेत सभ खां पहिरीं कोहिस्तान जे पाणी जे खोट जे शिकार ॻोठनि में नलका लॻाया। पाणी जी फ़राहमी वारो इहो पहिरियों कमु मुकमल थियण बाद हुननि हिकु तंज़ीम जो बुनियादु विधो, जंहिंजो नालो अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन रखियो वियो। अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन तरफ़ां हेसि ताईं 6000 खां वधीक ग़रीब नियाणियुनि जूं शादियूं कराई वियूं आहिनि। 4000 खां वधीक ग़रीब मरीज़नि जे अखियुनि जा मुफ़्त ऑपरेशन्स कराए विया आहिनि। जॾहिं त अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन तरफ़ां बेघर माण्हुनि खे अझो फ़राहम करण लाइ हिकु कॉलोनी पिणु क़ाइमु कई वई आहे। जॾहिं त तंज़ीम जे प्लेटफॉर्म ते लखे माण्हुनि खे राशन, कपिड़ा लटा ऐं दवाऊं पिणु फ़राहम कयूं वयूं आहिनि। अहिड़ी रीति बेरोज़गारनि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम करण लाइ पिणु शेख अब्दुल्ला कोहिस्तानीअ जी अॻुवाणीअ में अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जी टीम जाखोड़े रही आहे। असां जॾहिं सखर में इस्लामी तालीम हासिलु करण खां पोइ पंहिंजे उस्तादनि खे पंहिंजो कोहिस्तान जो जबल जंग झर ॾेखारियो त हुननि खे अहसासु जाॻियो त हिते जो मुस्लमान वीचारो मज़हबी तौर ते केॾो अणवाक़िफ़ ऐं मज़हब खां बिल्कुलु पासीरो आहे। पोइ हुननि चयो त बाबा हाणे तूं असांजे सोबत जी बि क़ुर्बानी ॾे ऐं हिन इलाइक़े में वेही हिते माण्हुनि जी ख़िदमत कर, हिते मस्जिदूं जोड़ाए, हिते माण्हुनि खे कलाम पाक जी तालीम ॾे, शऊर ॾे, सुजागी ॾे, माण्हुनि जे अंदरि जेका इहा जहालत ऊंधाई जेका आहे उहा दूरि थिए। पोइ उन्हनि उस्तादनि जे ई चवण सां असां पंहिंजे कोहिस्तान जे जंग झर में जॾहिं रहणु शुरू कयो त उते जॾहिं माण्हुनि तबलीग जे नियत सां, माण्हुनि जे इस्लाह जे सुधारे जे नियत सां वियासीं त ॾिठासीं त जिन माण्हुनि वटि पीअण जो पाणी कोन्हे, छछ कोह परे खां कंध ई कुल्हनि ते पाणी भरे अचनि, उन्हनि सां कहिड़ी इस्लाम जी ॻाल्हि कजे। उहे वीचारा पीअण जे लाइ तड़पनि था, पाणीअ फुड़े लाइ, उन्हनि खे गुसल किथां थिए, उन्हनि जो वज़ू कीअं थिए 5 वक़्तु।
पोइ असां उन्हनि जे लाइ पाणीअ जा नलका लॻाइणु शुरू कया। 300 खां मथे असां नलका लॻाया ऐं उन्हनि खे घर ते पंहिंजे दर ते पाणी मुहैया कयोसीं, साफ़ु सुथिरो पाणी मुफ़्त में। माना उन ते का लागत बि कोन्हे। नलके मां पाणी जेको निकिरे थो, न बिजली खपत थिए उन में, न उन में को तेल डीज़ल ऑयल ख़र्च थिए। उहो त रुॻो हैंडल दॿाइण सां पाणी ताज़ो तरो ताज़ो मिली पए माण्हूअ खे। त उहो पाणीअ जो सिलसिलो शुरू करण सां ई असां पंहिंजे समाजी तंज़ीम जो नालो अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन रखियो। छो त हज़रत गाज़ी अब्बास रज़ी अलाह ताला अन्हु जेके हुआ उहे पाणी पंहिंजे साथियुनि लाइ पाणी जे तलाश में ई निकिता हुआ त खेनि शहादत जो दर्जो मिलियो। त ईअं ई असां पाणीअ जी तलाश में शुरूआति कई पंहिंजे समाजी कम जी। इन निस्बत सां असां पंहिंजे तंज़ीम जो नालो अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन रखियो। पोइ ईअं ॻोठनि में मस्जिदूं जोड़ाइण, वरी उन्हनि जे लाइ पाणी जी सहूलियत मुहैया करणु, वरी के माण्हू वीचारा ग़रीब हुआ त उन्हनि खे राशन मुहैया करणु, उन्हनि खे कपिड़ा मुहैया करणु ईद जा, वरी सियारे में त उन्हनि जे लाइ बिस्तरा, चादरूं, कंबल, सूटर, जैकेट, मफलर, टोपियूं वग़ैरह वग़ैरह इन क़िस्म जूं शयूं। ईअं कंदे कंदे असां समाजी कमु अल्हम्दुलिल्लाह हिन महिल ताईं 6000 खां मथे नियाणियुनि जूं शादियूं कराए चुका आहियूं, ॾाज ॾेई 4000 खां मथे अखियुनि जा लेंस लॻाए चुका आहियूं। हिकिड़ी ग़रीबनि जे लाइ कॉलोनी ठाही आहे अब्बास कॉलोनी जे नाले सां थाणे बुला खान जे शहर में। उन सां गॾोगॾु उते असां जेको आहे लखे माण्हुनि में हिन महिल ताईं राशन विराया आहिनि, गरम कपिड़ा विराया आहिनि, नवां कपिड़ा ईद जा विराया आहिनि, व्हील चेयर 1000 खां मथे माण्हुनि माज़ूरनि खे व्हील चेयर ॾिनियूं आहिनि। उन सां गॾोगॾु सिलाई मशीनूं, रोज़गार जे लाइ रक्षा ॾिनासीं शुरूअ में त माण्हू रोज़गार कनि, रेड़ा, गॾह गाॾा वग़ैरह इन क़िस्म जो माण्हुनि खे रोज़गार ॾियणु, जीअं माण्हू पाण भरा थियनि, माण्हुनि खे कंहिंजे साम्हूं हथु डिघेरणो न पए ऐं हुमत ऐं हौसलो ऐं पोरियो ऐं महिनत ऐं मज़दूरी जो जज़्बो जाॻे। नौकरियूं कुझु पंहिंजे दोस्तनि जे ज़रिए सां जिते असांजो वसु हलियो, नौकरियूं सभई माण्हुनि खे हिन गुनहगार हथनि खां नौकरियूं मिली चुकियूं आहिनि। साईं अब्दुल्ला सां त काफ़ी वक़्त खां तालुक़ु आहे ऐं तालुक़ु दोस्तीअ जो बि आहे, लिखणु पढ़ण वारे हिकिड़े फ़र्द तौरु बि आहे ऐं समाजी कम उहो ज़ाहिर आहे असांजी सोसाइटीअ में तमामु घटि माण्हू कनि था ऐं जेके माण्हू असांखे अहिड़े कमु कंदे नज़र अचनि था उहे हिकदमि असांजी अखियूं उनखे कैच करे वठनि थियूं। तो जॾहिं बि अख़बार में मां कमु कंदो रहियो आहियां त शेख अब्दुल्ला जे हवाले सां पढ़ंदो बि रहियो आहियां ऐं उनजे कम खे ॾिसंदो बि रहियो आहियां। ऐं पोइ वरी हिकिड़ो मौक़ो मिलियो त असां आम्हूं साम्हूं थियासीं त कचहरी थी ऐं हुनजी तबियत, हुनजो मिज़ाज, हुनजी शख़्सियत जा जेके लिकल पासा हुआ जेके ॾिसण खां सवाइ मुमकिन न थियनि हा त मुलाक़ात खां पोइ ज़ाहिर थिया। तो पंहिंजे मिज़ाज में बि सुठो माण्हू आहे, प्यारु कंदड़ माण्हू आहे, माण्हू जो ख़्यालु कंदड़ माण्हू आहे ऐं हिकिड़ी टोटली जेको पॉज़िटिविटी जे माण्हू में हुजे थी, शयुनि खे सुठी अखि सां ॾिसणु ऐं उनखे सुठी अखि सां या सुठी ज़बान सां उनजी ज़ाहिर करणु, त मूं शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहिब खे उन हवाले सां ॾिठो आहे। ऐं हुनजे तर में यानी कोहिस्तान वारे इलाइक़े में या मोल वारो इलाइक़ो आहे या थाणो बुला खान आहे, थाणो आरब आहे, इन में त इन जूं किसा कहाणियूं असां ॾिसंदा आया आहियूं। पर हीअ जामशोरे में अचण खां पोइ बि मूं ॾिठो आहे त जामशोरे में सिंध यूनिवर्सिटी में हिन इलाइक़े में हिन जी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे उनजो बि कमु ॾिठो आहे सालनि ताईं। ऐं ॾिसां पियो त हीअ तमामु घणनि माण्हुनि जूं गॾियल नमूने शादियूं कराए थो, इन में एफर्ट वठे थो। इहे पासा आहिनि, ज़िंदगी जूं मुश्किलातूं अचनि थियूं, ॿोॾूं अचनि थियूं, ज़लज़ला अचनि था, ॾुकार पवे थो, त उते बि हिन जो जेका आहे सा मौजूदगी नज़र अचे थी। सुठी ॻाल्हि आहे ऐं असांजी सोसाइटीअ में इहो हिकिड़ो थैंकलेस जॉब सम्झो वेंदो आहे। चङाई कयो त इहो कमु नज़र न ईंदो आहे, चङाई उन सां कयो जंहिंमें तव्हांजो मतिलबु हुजे। सो शेख अब्दुल्ला जे हवाले सां मां इहो चई सघां थो त हीउ उहो कमु करे थो जेको जंहिंमें हिन जी सेटिस्फेक्शन आहे, हिन जो अंदरु ख़ुशि थिए थो, हिन जो अंदर जो जेको माण्हू आहे उहो सेटिस्फाई थिए थो। सो असां तमामु घटि माण्हू आहिनि, तमामु घटि माण्हू आहिनि सिंधियुनि में, त सिंध में तमामु घटि माण्हू नज़र अचनि था। सो शेख अब्दुल्ला खे आउं सम्झां थो त असां पंहिंजे लाइ हिकिड़ी असासो सम्झूं था, हिकिड़ो असेट सम्झूं था ऐं सिंध लाइ अहिड़नि माण्हुनि जी लाइ रोल मॉडल सम्झूं था त जेके माण्हू इन चङाई जे पंध में वञणु चाहिनि था त उहे ॾिसनि त शेख अब्दुल्ला कोहिस्तानी पंहिंजे अड़ा वड़ा पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी कीअं कमु करे थो ऐं असीं बि उन वाट ते उन रस्ते ते निकिरूं। शेख अब्दुल्ला कोहिस्तानीअ जो चवणु आहे त इंसानियत जी ख़िदमत जो रगो जज़्बो हुजे, हिन अणांगे कम में वसीला रब पाक पाण पैदा करे थो। के माण्हू अलालोक माण्हू आहिनि सरहंदी वारा, उन्हनि खे उहे ज़कात जे पैसे खे जेका हुननि पंहिंजे लाइ लाज़मी सम्झी रखी आहे उनखे हू पंहिंजे ज़ाती पैसनि जे ख़र्च करण खां वधीक अहमियत था ॾियनि। हू चवनि था त अलाह साईं जी अमानत आहे,
उहा जेतिरो ॻोल्हे ॻोल्हे हक़दार ताईं पुॼाईंदासीं ओतिरो असांजे अजर में सवाब में इज़ाफ़ो थींदो। ऐं माण्हू ॾिसो फज़ूल केॾो कनि था भई हिकिड़ो शेर ॾाढो मूंखे वणंदो आहे त चादर चाढ़े छॾी मज़ार ते ऐं ग़रीब जी न्याणी मथे उघाड़ी रहिजी वई। सो किथे माण्हू ख़ैरात सदका बि ईअं शोबाज़ीअ में ऐं फज़ूल मामलनि में रस्मनि रवाजनि में ख़र्च था करे छॾीनि। पर समझदार बाशऊर माण्हू सरंदी वारा जेके आहिनि उहे ॻोल्हे खोजनाऊं करे हक़दार ताईं उहा शइ पुॼाइनि था। उन्हनि खे जेकॾहिं को सचो माण्हू मिली थो पए त हू उनखे वॾी गनीमत सम्झनि था ऐं उन्हनि खे ॻोल्हा हूंदी आहे अहिड़े माण्हुनि जी। सो अल्हम्दुलिल्लाह असां जेके बि कमु कयूं था उन में अलाह साईं असांखे वसीला करे थो ॾिए पंहिंजे कुदरत ऐं महिरबानी सां। असांखे इन में एतिरी ॾुखियाई नथी थिए। शेख अब्दुल्ला कोहिस्तानी अॼुकल्ह सिंध जे सुहिणे हवाउनि जी हिबकार वारे शहर जामशोरे में रिहाइश पज़ीर आहे। खेसि 2 पुटनि ऐं 3 न्याणियुनि जो औलाद आहे। शेख अब्दुल्ला जे गुज़र सफ़र जो ज़रियो पेंशन आहे जेका खेसि अरबी टीचर जी 26 साल नौकिरी करे रिटायर थियण बाद मिले थी। ऐं अलाह साईं जी महिरबानी एॾी थी, मूं त ॾिठो आहे धरतीअ ते नज़र विझूं था त माण्हू 20-20 लख झोलियुनि में खणी हलनि था नौकिरियुनि लाइ। पर जंहिं साल मूं पंहिंजी तालीम जी डिग्री मुकमल कई मूंखे जीअं सॾु करे का शइ मिले ईअं मूंखे अरबी टीचर जे हैसियत सां उस्ताद जे मनसब ते फ़ाइज़ थियण जी सआदत मिली। 26 साल मूं उस्ताद जे हैसियत सां मुंहिंजा अॼु सॼे कोहिस्तान में हज़ारनि जे तइदाद में फैलियल शागिर्द आहिनि जेके मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहिनि, जिन वटां मूंखे इज़त मिली आहे, सदाईं मान मिलियो आहे ऐं मुंहिंजी हिकिड़ी सुञाणप आहिनि उहे तमामु बहितरीनु तरीक़े सां इहो हिकिड़ो मुआशियत जो अलाह साईं असांखे सुठो ज़रियो ॾिनो ऐं अल्हम्दुलिल्लाह उन सां इज़त सां रोज़ी अॼु बि उहा पेंशन जेका असांजे गुज़र जो ज़रियो आहे ऐं इज़त ईमान सां बरकत सां हले थो पियो सिलसिलो। 84 में मूं इस्लाम क़बूल कयो। 1998 में 20 सेप्टेम्बर ते मुंहिंजी शादी थी। 1992 1 अक्टूबर ते मूंखे अरबी टीचर जी हैसियत सां जेको आहे ख़िदमत जो मौक़ो मिलियो। मुंहिंजी शादी जेका आहे जेका मुंहिंजे सुहारा आहिनि उहे आहिनि त असांजे सिंध धरतीअ जा ॼाया पर उन्हनि जी रहाइश रोज़गार जे सांघे सऊदी अरब में आहे, मके पाक में ऐं तक़रीबन अधु सदी खां वधीक डिघो अरसो उन्हनि खे उते ई थी वियो आहे। हिन वक़्तु बि उते आबाद आहिनि। मुंहिंजी शादी 1998 में कराची में थी ऐं PMAO हाउस आहे उते उन में मुंहिंजो निकाह थियो। हिन वक़्तु 5 बच्चा आहिनि, 2 पुटड़ा आहिनि, 3 न्याणियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह वॾो पुटु यूनिवर्सिटी में तालीम हासिल करे थो, ॿियो पुटु फस्ट ईयर में आयो आहे। न्याणियुनि बि BA कई आहे, MA कई आहे। वॾी न्याणीअ उहे बि तालीम सां वाबस्ता आहिनि, दीन जो इल्मु बि सिखियो अथनि, दुनिया जो इल्मु बि सिखी रहिया आहिनि। उतली बिल इल्मु मिनल महद इल लहद पींगे खां क़बर ताईं सिखणो आहे, उहो असां सभु सिखूं था पिया। शेख अब्दुल्ला कोहिस्तानी मुताले जो बि तमामु घणो शौक़ु रखे थो। संदसि जामशोरे तोड़े ॻोठ वारनि घरनि में क़ाइमु ख़ूबसूरत लाइब्रेरीज़ अंदरि 5000 खां वधीक मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जा किताब रखियल आहिनि। मुंहिंजा साईं किताबनि जो ॻाणे टे त सही माना में कोन्हे मूंखे, पर मुंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे त 5000 जे लॻभॻि मुंहिंजे लाइब्रेरी में किताब हूंदा। कुझु हिते आहिनि, कुझु अधु लाइब्रेरी मुंहिंजी ॻोठ बि आहे थाणे बुलाखान में। मौज़ू सभई मौज़ू आहिनि तक़रीबन। मुंहिंजे दिलचस्पी जा मौज़ू तारीख़ आहे, इस्लाम आहे, कलाम पाक आहे ऐं हक़ीक़त में जेकॾहिं मुसलमान कलाम पाक खे हर मुसलमान खे तर्जुमे सां अचणु घुरिजे ऐं उन ते वधि में तवजो ॾिजे त पोइ इहे सभु जहालतूं, फ़िरका, पंदा, नफ़रतूं इहे सभु कलाम पाक जे बरकत ऐं नूर सां दूरि थी सघनि था। सो असां पंहिंजी ज़िंदगी 84 में इस्लाम क़बूल कयो। 4 साल सखर में तालीम जे सांघे रहियासीं। 88 खां वापसि पंहिंजे जनम भूमि पंहिंजे अबाणे ॻोठ मौल शरीफ़ में आयासीं। 90 ताईं आऊं मौल में रहियुसि। 90 खां वठी 2018 ताईं 28 साल आऊं थाणे बुलाखान में रहियुसि। उन में शुरू वारा साल मूं जामे मस्जिद थाणे बुलाखान जी इमामत ऐं ख़िताबत बि कई, ख़िदमत कई ऐं 2018 खां रिटायरमेंट करण खां पोइ आऊं पंहिंजे हिन सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में अची मूं रहाइश इख़्तियार कई। इन जे लाइ त आऊं पंहिंजे बच्चनि खे सुठी तालीम ॾियारे सघां ऐं उन्हनि जी सुठी तरबियत करे सघां। रब साईं जे अबोज मानड़नि जो घण घुरो शेख अब्दुल्ला कोहिस्तानी पाण मल्हाए रहियो आहे। हिन पंहिंजी समूरी ज़िंदगी ॼण दुखी इंसानियत खे अर्पे छॾी आहे। संदसि उन अर्पना लखें मुरझायल मुखनि ते मुर्कूं आंदियूं आहिनि। हू सिंध जो अहिड़ो काराइतो किरदारु आहे जंहिं सिंध जे ॾुखनि ॾोजरनि खे घटाइण लाइ पंहिंजे हिसे जो कमु पूरी ईमानदारीअ सां कयो आहे। हू वरियनि जो अणांगो पंधु करण बाद थक भञण बदिरां मज़लूमनि ऐं मिसकीननि जी मदद में अॻु खां अॻिरो आहे।